अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां या मुजीज़ भगवान दोस्तों सबका पहिरियों तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नया महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त सोप सीरियल ज़ाल ज़िंदगी जे बारे में त 5 किस्तनि खां वठी 10 किस्तनि ताईं जे विच में छा थियो आहे ऐं अचण वारे किस्तनि में छा थियण वारो आहे। ऐं इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल में महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो त दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां थो त कमाल ख़ान ते हमिलो थियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां थो त कमाल ख़ान ते हमिलो थियो आहे। हमिलो करण वारो केरु हुयो ऐं ऊठ हुयो ऐं ऊठ जा भाउ हुया। ऐं दोस्तों जीअं वॾेरे गफ़ार ख़ान खे ख़बर पवंदो आहे ऐं गफ़ार ख़ान पहिरों खणाईंदो आहे ऐं दोस्तों जेको पहिरों आहे हालार ख़ान जे ओताक ते वेंदो आहे। दोस्तों जेको आहे त कमाल ख़ान हालार जो नालो खणंदो आहे। दोस्तों हाणे अचण वारे किस्तनि में हालार ख़ान जे लाइ नई मुसीबत खड़ी थी वई आहे ऐं छा दोस्तों हालार ख़ान जान छॾाए सघंदो या न, या वरी उन मुसीबत या उन मामले खे रईस गफ़ार ख़ान वधाईंदो त कीअं वधाईंदो। तो हालार ख़ान पंहिंजो बेगुनाही जो सबूत अॻिते कीअं थो ॾिए अॻियनि किस्तनि में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो उहो ड्रामे में। जी दोस्तों जेको आहे त ड्रामो तमामु बहितरीनु हाणे स्टोरी आहे, हाणे तमामु बहितरीनु स्टोरी थी आहे जेको त हालार ख़ान जे विच में जेको आहे त हाणे टेगुड़ थी वियो।